अर्रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक्क तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम मोहजा अकाबिर उलमाए किराम ऐं मुअज़्ज़ज़ सामईन, दुनिया में महफ़िलूं ऐं कचहरियूं ॿियूं बि हूंदियूं आहिनि। उन्हनि महफ़िलनि उन्हनि कचहरियुनि खां हिन मजलिस जो शान मथे आहे, छो त हिन मजलिस जो मोर ऐं सरदार अल्लाह जो क़ुरान आहे। सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं तव्हां उलमा जा बयान नात ख़वाननि जूं नातूं ॿुधियूं आहिनि। ज़रूर तव्हां बि चवंदो त अञा हे छाजे लाइ वेठो, माल असां वञूं हा। देरे वारो देरो खणी वेंदो आहे, पोइ पोड़ी अची पिड़ ॿुहारींदी आहे। अॼु मूंसां अशर बि तव्हां उहो कयो आहे। खैर, हमेशा सुबुह खां वठी शाम ताईं जलसा वाइज़ नसीहतूं ॿुधूं था, पर नतीजो इहो आहे निमाज़ जे टाइम ते कुल ऐठे में 2-4 माण्हू के निमाज़ पढ़ंदा, बाक़ी वञी होॾे बीहंदा। अड़े छो बीठा हो, जलसो ख़त्म थी वियो छा? जे नंबर मुला निमाज़ पढ़नि त पोइ ईंदासीं। सुबुह जो माण्हू वाइज़ जे नसीहत जे लाइ जे ईंदो आहे त कपिड़ा पाक पाए ईंदो आहे या पलीत कपिड़नि सां ईंदा हुआ? ॻाल्हायो ई नथा। कपिड़ा पाक पाए अचिबो आहे न, भला जान भी पाक हूंदी आहे या पलीत हूंदी आहे। खुदा जा बनो हूअं त निमाज़ नथा पढ़ो, हलदे जलसे में पोइ भी निकिरी परे था बीह रहो। मुसलमान आहियो। खुदा वास्ते समझो, जवानी हुसन ऐं दौलत ते नाज़ करण वारो क़यामत में न चवंदे कंहिं न ॿुधायो, असां ॿुधायूं था वञे। हे क़ुरान थो फरमाए, क़यामत ॾींहुं ज़ालिम माण्हू पंहिंजा हथ खाईंदा अफ़सोस जे करे। यौम याज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूल सबीला। कुरान तो फरमाए क़यामत में ज़ालिम माण्हू पंहिंजा हथ खाईंदा, चवंदा हाय काश रसूल सां गॾु रसूल वारे रस्ते ते हलऊं हा त भलो हो। या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला, चवंदा हाय काश जेकॾहिं फिलाने के दोस्त न वठूं हा त भलो हो। दुनिया के प्रोग्राम ते वठी वियो पर कॾहिं भी निमाज लाए न चई। कुरान तो फरमाए
या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक्क तुकाते वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। कुरान तो फरमाए ओ ईमान वारो, ईमान वारन के तो सदे खौफ क्यों मां अल्लाह जो भिजो माखा। वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून, न मरो मगर मुसलमान थी मरो। छा थी मरो बा गालाइंदा हलो मासा। साईं मुसलमान छाखे चेबो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा काल। मुसलमान उनखे चइबो आहे जंहिंजे हथनि ऐं ज़बान मां ॿियो मुसलमान महफूज़ हुजे। मुसलमान छा खे चइबो आहे जंहिंजे हथनि ऐं ज़बान मां ॿियो मुसलमान महफूज़ हुजे। कसम अथव अल्लाह जो मुसलमान पंहिंजी जाति असां तव्हां मूं पाड़ो ख़ुशि आहे नथा ॻाल्हायो। तव्हां मूं खणी ख़ुशि हूंदो पाड़ो। चुप करे आओ मां सम्झी आहियां तव्हां आज़ारी वेठा हो मुल्क खे। पाड़ो पंहिंजी जाति अछी ॾाढ़ी वारो अबो अछे मथे वारी अम्मा नौजवान पुट जी शरारत खां खाली आहे। अज़ीज़ो डाइण भी 7 घर टारींदी आहे। असां तव्हां डाइण खां भी चढ़ी विया आहियूं। भा भा सां लड़ियो पियो आहे, पी पुट सां लड़ियो पियो आहे, सौट सौट सां लड़ियो पियो आहे। इस्लाम ज़ुल्म जो दीन न आहे, इस्लाम रहम जो दीन समझो आहे। असां बस नमाज़ पढ़ो ॾाढी पटको बाबा अल्हम्दुलिल्लाह भली ॻाल्हि आहे। हिकिड़ा अथव हुकूकुल्लाह, हेॾे मारे तवजो। हिकिड़ा अथव अल्लाह जा हक़, ॿिया अथव बाननि जा हक़। अल्लाह ताला पंहिंजा हक़ माफ़ करे कादिरा, कोई उन खां पुछा करण वारो कोन्हे। कुरान तो फरमाए ला युसअलु अम्मा यफ़अलु वहुम युसअलून। फरमाए तो अल्लाह ताला कुरान में मां जीअं चाहियां ईअं कयां, मां पुछा वारो कोन्हे। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। नूरी नारी अर्शी फर्शी बर्री बहरी जीअं चाहिनि ईअं न थींदो, जीअं मां अल्लाह चाहियां ईअं थींदो। कन खोले ॿुधो, क़यामत में न चवंदे त कंहिं न ॿुधायो। हिकिड़ा अथव हुकूकुल्लाह माना अल्लाह जा हक़, ॿिया अथव हुकूकुल इबाद माना बाननि जा हक़। अल्लाह पंहिंजा हक़ माफ़ करे कादिरा, बाननि जा हक़ माफ़ न थींदा। नमाज़ूं पढ़ो, रोज़ा रखो, हज कयो, बैतुल्लाह जा ख़ैरातूं कयो, जलसा करायो, मखलूक जो हक़ माफ़ न थींदा। तव्हां त न खाईंदा हो बाबा, तव्हां परेशान छो था थियो? मां तव्हांखे थो चवां, तव्हां परायो हक़ खाईंदा हो, तव्हांखे न आहियां मां। कलमो तो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ो। तो कहते कलमो पढ़ो अथव बाबा इमामुल अंबिया थे न, उन नबी फरमायो जेको मासां छिने मां मोहम्मद उन सां गंढियां। तव्हां वटि न हूंदो, असां ॾे त ॿाराणी ॻाल्हि ते बि भा भा सां बिरादरी छिनी वेठो आहे। तव्हां वटि त कोन्हे न ईअं। मनण मोमिन जो कम थव, न मनण शैतान जो कम थव। शैतान अॼु ताईं न मञियो अन खैरु मिन्हु, चे मां आदम खां भलो आहियां। अॼु ताईं शैतान मञियो आहे? न हा था कयो न ना था कयो। हा ना कयो, अलाह कंदो त अलाह सभ खे सम्झ ॾींदो, तव्हांखे मूंखे ॿिन्ही खे। न मञियो न शैतान। तव्हां वटि इहा बीमारी कोन्हे ईअं न। हिक पीउ जा पुट जे हिकड़ी अम्मा जो खीर पीतो थन, मुसलमान सदाइण वारा, मोमिन सदाइण वारा, हाजी नमाजी, थोड़ी थोड़ी गाल ते बिरादरियों रिश्ता भाईपी खत्म। इहा बीमारी न हुजे, जेका बीमारी न मांखे हथ मथे कर चओ मोल साहब ये वायद न कर, इहा बीमारी कोन्हे। छा थी वियो? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनो फतह करे मक्के में बैतुल्लाह जे सामो वेठो आ। केर? मुहम्मद रसूलुल्लाह। चओ चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद रसूलुल्लाह। सामो बैतुल्लाह, सामो बैतुल्लाह, चौबाज़ हिज़्बुल्लाह माना नबी जा सहाबा, नबी जा सहाबा। मारे ख्याल क्यों साहबा फरमायो साईं सुमैया जा कातिल सामो बीठा था।
अम्मार बिन यासिर जा कातिल सामो बीठा था। साहबा फरमायो वाली आओ मयाओ मुल मरहमाओ, बदले वठण जो ॾींहुं आहे। नबी ऐलान करे बदलो वठण। अज़ीज़ मुसलमान भाइरो, इमामुल अंबिया सदरम फरमान पिया तसरीब अलैकुमुल यौम, ओ मक्के वारो मुझो कोई तांडे लहणो लेखो कोने, मां मोहम्मद तवां खे माफ़ कयो। वाह महबूब तुझी दिल ता कुर्बान। वलकाज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास, माते तारा न फोटार हिन में लिखियल थई। हिन हे थो चवई, मां नथो चवाई। ता सब मां भला हो, अल्लाह तांजी इज्जत में इजाफो करे, अल्लाह तांजी हिफाजत करे। ता मां भला हो, माखे हिन कुरान जे करे मथे विहारो थो। तो मौलवी साहब कुरान तू ॿुधे दे मथे तू वे, ता भला हो सब। पर जे ता मानियो भी खारायो, इज्जत भी दियो, वर मथे विहारियो कुर्सी ते, त वायद तू ॿुधाए हक़ लिकाए न हक़ बयान कयां। क़यामत में माखे मोचड़ा खाइणा आहिनि। अदा मां अज़ाब साण जहिड़ो कोन ॿुधाई दो मां सिधो जेको कुरान चवंदो। कुरान तो फरमाए वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास। कुरान तो फरमाए कावड़ खे खाओ, माण्हुनि खे माफ़ कयो। वला तनाज़उ फतफशलू वतज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस्साबिरीन। कुरान तो फरमाए तनाज़ा न कयो, ढेड़ा न कयो, ताकत हली वेंदव, कमजोर थी वेंदव, बधी टुटदव। वस्बिरू सब्र कयो, इन्नल्लाह मअस्साबिरीन। हे कुरान तो चवे सब्र वारन सां मां अल्लाह गॾु आहियां। छा चे कंहिंसां अल्लाह गॾु आहे? असां तां वटि सब्र आहे? पाण फरमायो जेको मां सां छिने मां मोहम्मद उन सां गंढियां। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जै बगैर कंहिं उज़र जे माइटनि मां माइटी छिनी, थोरी थोरी ॻाल्हि ते बिरादरी ख़त्म कयई, रिश्तो ख़त्म कयई। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत में माइटी अल्लाह जी कुरट में अर्ज़ कंदी, अल्लाह ताला जै तुंहिंजी रज़ा जे करे मांखे ॻंढियो आहे, तूं हिन खे पाण सां ॻंढे छॾ। जै थोरी थोरी ॻाल्हि ते मांखे छिनो आहे, तूं हिन खे पाण खां छिने छॾ। ख़ुदा जो नालो अथव इमामुल अंबिया ते कलमे पढ़ण वारा हो, असां तव्हां मुसलमान आहियो। मोहम्मद नबी तो फरमाए ॻंढियो टोड़ियो न। भा भा खां परे, सौट सौट खां परे, माइट माइट खां परे, हिकिड़े जो मुंहुं मशरिक़ ॿिए जो मुंहुं मग़रिब। कुरान शरीयत ते अमल कोन्हे। पाण फरमायो जेको मां सां छिने मां उन सां ॻंढियां, जेको मां मोहम्मद अरबी खे न ॾे मां मोहम्मद हुन खे ॾियां, जेको मां मोहम्मद रसूलुल्लाह सां ज़ुल्म करे मां मोहम्मद हुन खे माफ़ कयां। अज़ीज़ मुसलमान भाइरो, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फरमाइनि? पाण फरमायाऊं, तवज्जो मारे ख्याल कजो। अल्लाह कुरान में छा चए? न मरो मगर मुसलमान थी मरो। मुसलमान उन खे चइबो आहे जंहिंजे हथनि ऐं ज़बान मां ॿियो मुसलमान महफ़ूज़ हुजे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु फरमायो, साहबियो जंहिंजी मुंहिंजा साईं तव्हां सुञो कंहिंखे चवंदा हो? असां तव्हां सुञो कंहिंखे चवंदा आहियूं जंहिं वटि पैसा न हुजनि, मिल्कियत न हुजे, या जंहिं वटि घणी हुजे? न ॻाल्हायो, तव्हांजी मर्ज़ी। जंहिं वटि न हुजे ॾाढा चओ बा, जंहिं वटि न हुजे इहो सुञो आहे। साहबा फरमायो साईं दिरहम दीनार पैसो न हुजेसि इहो सुञो आहे। पाण फरमायो इहो सुञो न अथव साईं। बाक़ी फरमायो सुञो उहो आहे जेको निमाज़ूं पढ़ी आयो, मस्जिदूं ठाराए आयो, मदरसा ठाराए आयो, बैतुल्लाह जो हज करे आयो। कद शतम हाज़ाओ शफ़क़दम हाज़ाओ, कंहिंखे गार ॾिनई, कंहिंखे धको हयई, कंहिंजी ढगी ॿधई, कंहिंजी बकरी फुरियो ना हक़ ज़्यादती, कंहिंजो बनो सोरियई। क़यामत वारे ॾींहुं ख़ुदा जी कोरट में मज़लूम बीठा हूंदा। तव्हां वटि त इहा बीमारी कोन्हे अब, निमाज़ूं बि पढ़ंदई, तकी दे त वक़्त जो जुनेद आहे। वरी जे कोडर खणंदो त बनो दंग वारो पियो पटींदी, त इहो लपो बि इन्ही ॾे हणा। तव्हां न हणंदा बाबा, मां तव्हांखे न, या इहा बीमारी तव्हां वटि आहे? तव्हां खिलियो, मां सम्झी इहा बीमारी आहे। जेका बीमारी हुजे डॉक्टर इलाज उहो करे अबा।
तहां माशाअल्लाह हे वाइज़ हे जलसा सखी मानू तहां पराया बना छो सोरींदो सब हज कर जलसा कराए परायो हक माफ न थी लह कबर में त खबर पवे लपो मिट्टी जो मथो अचे त तारा खोलन न ये सब शइ ते पई हुंदई सामी सोड़ी नांग बलाऊं बुधरे जिथो दुनिया दौलत साणो न हलंदई मासी नानी रोंदी रहंदई हुते हकीकत बी का खुलंदई हुते हकीकत बी का खुलंदई गाराणे में गरणो नेठ त हिक ॾींहुं मरणो अड़े सरदारन जूं कबरां मिट्टीअ जा ढेर बणिया पिया थई जेके दर्द मिट्टी जी जिस्म ते बर्दाश्त न कंदा वनो कब्रिस्तान जा चक्कर लगायो अज मण मिटन जा मथों पिया थन कोई हाल हवाल करण वारो भी कोन अड़े कुरान जे हया कयाओ परायो हक न खाओ हे कुरान तो मना करे वला ताकुलु अमवालकुम बैनकुम बिल बातिल हे कुरान तो चवे ना हक परायो माल न खाओ परायो ना हक माल नथा गलायो छाचो कुरान दा परायो ना हक माल न खाओ असा खुरन खुणे दिन सोधू खाई तके से पो छाचो न मुवहिद दीनदार हिन जेड़ो हाजी नमाजी तुझे हज केड़े कम जा तुझा रोजा केड़े कम जा तुझी नमाज छाए बांधन जो हक मखलूक जा बांधन जा हक था खाओ भाई सा पांजे टांडा जहन्नम जी भाई सा पांजे पेट के भरियो था बंद कर छा तो फरमाए कुरान मारे ख्याल पाण फरमायो साबियो सुन्यो कंखे चवंदा हो पाण फरमायो सही सुन्यो वाजे वट दिरहम दीनार पैसा न होजन पाण फरमायो इयो सुन्यो ना है नमाज़ू पढ़ी आयो मस्जिदूं ठाराए आयो मदरसा ठाराए आयो कंखे हथन सा ईंदे कंखे ज़बान सा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे देवा नबी से फरमायो बिन शैन जी जमानत तवा दियो तहां जी जन्नत जो जामिन मां मोहम्मद रसूलुल्लाह थकी पिया हो दुआ घुरा तहां जो वडो वक्त वरसी आऊं मुंजा भी हथ कढन नबी से फरमायो बिन शैन जी जमानत दियो तहां जी जन्नत जो जामिन मां साईं ब शयूं कहिड़ियूं जे हिक चड़ा बिन जे विच में जेका गोश्त जो लुथड़ो आ माना ज़बान इन जी हिफाजत कयो इन जी जमानत दियो तहां जी जन्नत जो जामिन मां मोहम्मद रसूलुल्लाह तीर तलवार बंदूक जो फट छुटी वेंदो ज़बान जो एड़ो धक थव जे मरण ताईं भी न विसरदो थो छुटंदो कंखे ज़बान सां ईज़ा है ना मरण ताईं भी चवंदो अदा मर्दो मरी वञा पर मरण ताईं तो जो दुख मांखे दिल में आहे न ईज़ायो कंखे ज़बान सां खुदा जो नालो थव पाड़े में माइटन सां दोस्तन सां एड़ा हलो ओ मुसलमानो मरण खां पोइ ईअं चवण न वाह जे जवान अब ईअं चवनि न चङा हलंदासे त चवंदा वाह जे जवान हो बाक़ी जेकॾहिं ज़्यादती कंदासीं छा चवंदो चङो मोह ॻोठ तो डमर लथो तहां भला हलंदा मां तहांखे न आहियां बाबा हिकु ॿियो बिन राननि जे विच में नफ्सा इन जी ज़मानत ॾियो ग़लत इस्तेमाल न कंदासीं पंहिंजे हक़ खां सवा मोहम्मद नबी फरमायो तहांजी जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद रसूल आहे तवज्जो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जै कंहिंजी गिराठ ज़मीन जी फबाई घणी ॻाल्हायो गिराठ ज़मीन जी कंहिंजी नाहक फबाई क़यामत वारे ॾींहुं इन गिराठ जेतिरियूं 7 ज़मीना खुदा गिची में विझी ऊंधे पर जहन्नम में हणंदो खाईंदो गल्लो हिसाब अकेलो ॾियणो पवंदो मुसलमान आओ सब शइ इते पई हूंदो वो बाग उजड़ गए जिसका लाख माली थे वो सिकंदर भी चल गए जिसका दोनों हाथ खाली थे रूए जमीन जो बादशाह वा सिकंदर जुल्करनैन मरण जे वक्त जे तो मुंजा हथ कफन खां बाहर कढी छड़जो दुनिया के खबर पवे रूए जमीन जो बादशाह हो हथ खाली वे खुदा जो खौफ कयो मौत मथों बीठो हे सब शइ ब्या संभालींदे कपड़े जा 4 मीटर भी या नसीब मरणो थो मुसलमानो न खाओ परायो हक छा चई दुनिया दौलत साणो न हलंदई अब 2-3 जरे बता खणी वेंदो कबर में एकड़ा हा था कयो एकड़ा ना था कयो होश में तहां भी कोन हो
ना त कयो जे हा त पोइ हा न त ना त सिधी ना न भला सोन चांदी केरु खणी वेंदो न साईं हथे खाली कफन भी या नसीब एड़ा माण्हू ॾिठा थे जंहिंखे कफन नसीब भी कोन थियो अॼु ताईं कोन लभियो ई कोन लाश भी जंहिंजा न मिलिया दुनिया दौलत साणो न हलंदई मासी नानी रोंदी रहंदई हुते हकीकत भी का खुलंदई गाराणे में गरणो नेठ त हिक ॾींहुं मरणो ही धड़ धूड़ में धरणो सामी सोढ़ी नांग बलाऊं माकोड़ा भी चवंदा खाऊं कबर हर रोज सड़ींदी आ अकेलाई जो घर हां ऊंधाई जो घर हां कीड़न ऐं मकोड़न जो घर हां हमेशा सड़े थी कबर सामी सोढ़ी नांग बलाऊं माकोड़ा भी चवंदा खाऊं चमड़ी सूधो चरणो नेठ त हिक ॾींहुं मरणो ईंदा मलक पुछाणे वारा पीड़न खातिर घाणे वारा ईंदा मलक पुछाणे वारा पीड़न खातिर घाणे वारा सड़नो वा या ठरणो नेठ त हिक ॾींहुं मरणो खुदा जो नालो थो मुसलमानो समझो इमामुल अंबिया सल्लल्लाहु फरमायो भाई मैं सुञो हुआ जे वटि पैसा पा दिरहम दीनार न हुजनि साईं इहो कीअं भलाओ फरमाए साईं सुञो हुआ निमाज़ूं ठाराए पढ़ी आयो मस्जिदूं ठाराए आयो मदरसा ठाराए आयो क़यामत ॾींहुं मुजरिम बीठा हूंदा जीअं जो खुदा जी कोरट में ईंदो हिकिड़ो माण्हू उथी करे चवंदो साईं मां साईं न ज़्यादती कई अल्लाह ताला फरमाईंदो निमाज़ जो सवाब न खे ॾियोसि वरी ॿियो माण्हू उथंदो अल्लाह फरमाईंदो हज जो सवाब न खे ॾियोसि वरी टियों उथंदो साईं हिन मुंहिंजी ज़मीन जो बनो सोरियो हे ॾाढो हो मां हीनो हुयमि रब उते त ॾाढो हो हिते तूं इंसाफ़ करण वारो आहे ॾाढनि खां ॾाढो अल्लाह अब ॾाढो केरु आहे दुनिया ते ॾाढ न कयो तुझो ॾाढ दुनिया में हलंदी मरण खां पोइ उहो ॾाढो थई हे क़ुरान मथे में हथ रखी जो चवां क़यामत वारे ॾींहुं इंसाफ़ थींदो अहिड़ो इंसाफ़ थींदो अहिड़ो इंसाफ़ थींदो दुनिया ॾिसंदी दुनिया में तुझो ॾाढ आहे परायो माल पराई जमीन कब्जो भा भा सां हिकिड़े बने जी वाहीअ ते नथो ठहे हिक पी जा पुट विढ़ी करे अंधा थी पिया आहिनि अड़े भील न विढ़िया बाकड़ी न विढ़िया कोल्ही न विढ़िया कंदकोट ऐं घोसपुर जा क़ुरान किताबनि जो सरदार काबो क़िबलनि जो सरदार नबी नबियनि जो चीफ सरदार चए थो क़ुरान भी तव्हांजो भलो काबो भी तव्हांजो भलो नबी भी तव्हांजो भलो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास उम्मत भी तव्हां भली अड़े भील बागड़ी नथा हिक ॿिए खे मारनि तव्हां मुस्लमान छतनि वांगुरु विढ़ी पिया वाइज़ जलसा छाजे लाइ वेठे जलसे में निमाज़ कोन्हे फरमाए तो कुरान तवज्जो हेॾे मारे ख्याल वरी ॿियो उथंदो तव्हांजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके भी नेकियूं अथसि सभु विराइजी वेंदियूं छड़ा वञी गुनाह बचदसि अञा मज़लूम बीठा आहे मलाइक था चवनि साईं नेकियूं अथसि कोन छा ॾियूं हिननि खे मज़लूम अञा बीठा आहिनि पाण फरमायूं इन मज़लूमनि जा गुनाह खणी इन ज़ालिम जी गिची में विझी खुज़ूहु फग़ुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु पकड़ियोसि जकड़ियोसि ऊंधे पर बाहि में विझोसि युरफ़ुल मुजरिमून बिसीमाहुम फयुख़ज़ु बिन नवासी वल अक़दाम हिकड़ा वठोसि वारनि खां ॿिया वठोसि जंघनि खां लटकाए करे जीअं ढूंढ कंहिं खॾ में सटबो आहे ईअं जहन्नम जी बाहि में फिटो फरमातो कुरान तवज्जो मारे ख्याल वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून न मरो मगर मुसलमान थी मराओ वरी बुधो कुरान छा थो फरमाए कुलू वशरबू हलालन तय्यबा खाओ ऐं पियो पर हिलाल ऐं पाक खाओ दुआ जे कबूल जे लाइ शर्त आहे त खाधो हिलाल जो हुजे अॼु दुआ कबूल थिए थी नथा ॻाल्हायो दुआ कबूल थिए थी वो दुआ जे कबूल जे लाइ शर्त आहे त खाधो हिलाल जो हुजे खाधो हिलाल जो न आहे वमतमू हरामुन
व मशरबहु हरामुन व मलबसहु हराम व गुज़िया बिल हराम औ कमा क़ाल। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो खाइणो हराम, जंहिंजो पीअणो हराम, जंहिंजो लिबास हराम, जंहिंजो सॼो जिस्म हराम जे माल ते पलियल आहे, इहो माण्हू मस्जिद नबवी में वञी दुआ घुरंदो, ख़ुदा तो फरमाए मोटाए दुआ बूथ में आहे महफूज। हथन खां ज़बान खां मुसलमान महफूज आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंजो सॼो जिस्म हराम जे माल ते पलियल आहे, इहो माण्हू बैतुल्लाह में दुआ घुरंदो न त बि ख़ुदा थो चवे दुआ मोटाए बूथ में हणोसि। हिन जो खाइणो हराम, हिन जो पीअणो हराम, हिन जो सॼो जिस्म ई हराम जे माल ते पलियल आहे। वरी हे छा चवंदा मौलवी साहब ॾाढो आदम माल विरहाए वियो हो, कुछ तो बचन जा कयूं वञूं न। अड़े मरंदे मरंदे लह कबर में त मलाइक कीअं था जुलाब ॾियनि, मर अख बूट त पतो पवई न। खईंदुई गलो हिसाब अकेलो ॾियणो पवंदुई, सुको टुकुर हिलाल जो मिलेव, खाई ज़िंदगी जो सफ़र कयो, हराम जा कोफ्ता मिलनी, थुक हणी परे करे। बन्ने ते ढेड़ो, भित ते ढेड़ो, लोढ़े ते ढेड़ो, बबुर ते हिक ॿिए जा मुड़स, वणन ते हिक ॿिए जा मुड़स, वाणिया बि नथा विढ़नि, हिक ॿिए जूं खंदियूं खणी छॾियूं आहिनि। मुस्लमान आहियो, वाणिया कंध कोड़ जा खिलनि था, कलमो छाते पढ़ूं? तो असां वटि वण जो क़दुरु आहे, ज़मीन जी गिराठ जो क़दुरु आहे, पर हिकिड़े इंसान जी जान जो क़दुरु कोन्हे। पक समझो कुरान छॾियो आहे, कावड़ियो आहे, तॾहिं दुनिया में अज़ाब था अचनि। कुरान तो फरमाए खाओ ऐं पियो पर हिलाल ऐं पाक खाओ। तवज्जो अदा तुझी चांहि पूरी कोन थी आहे छा? फिरंदो तो वञे, वेह चुप करे, हेरे मारे ख्याल। कुरान तो फरमाए खाओ ऐं पियो पर हिलाल ऐं पाक खाओ। फरमाए तो कुरान हल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा, हे कुरान तो चवे वापार हिलाल थो, व्याज हराम थो। छा वापार नथा ॻाल्हायो? व्याज नबी से फरमायो वापारी सच्चाई सां वापार करे, कूड़ ठगी कूड़ा कुरान कलमा नाहक जा न भरे, सच्चाई सां वापार करे, वापारी मरंदो क़यामत में शहीदन सां गॾु बीठो हूंदो। वापारी के दुआ थियल आहे नबी साईं जी, वापार हिलाल, व्याज कंद कोड़ जा वाणिया वठदा आहिनि 100 ते 5 रुपया, मुस्लमान घणो वठंदा आहिनि 100 ते 10 रुपया। तहां वटि कोन्हे व्याज, मां तहां खे नथो चवां। ॾाढनि वारनि जा कम लही आहिनि, ॾाढनि वारा। हा हा चङा भला, ॿिया त पंहिंजी जाइ ते हाजी निमाज़ी, ॿिया पंहिंजी जाइ ते मौलवी हाफ़िज़न जा कम लही विया। हक़ सभ खे चइबो, भले ईअं थोरे आहे तहां खे चवां हिननि खे रिआयत कयो। अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा, कुरान तो फरमाए वापार हिलाल थो, व्याज हराम थो। साईं व्याज ॾींदड़, व्याज वठदड़, व्याज वठी ॾींदड़, व्याज जी लिखत कंदड़, व्याज जी शाहिदी ॾींदड़, घटि में घटि व्याज जो गुनाह 70 दफ़ा सकी माउ सां ज़िना जे बराबर थो। हिकु ॿियो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको व्याज वठे थो ऐं ॾे थो, ईअं सम्झो त अल्लाह ऐं उन जे रसूल सां जंग जो ऐलान थो करे। अबा जेको अल्लाह सां जंग करे उहो खटंदो, जेको रसूल सां जंग करे उहो खटंदो। वरी अञा जेको पुछा कर अबा ख़बर तॾहिं मौलवी साहब ॿुधाए ता कीअं भला फसल कीअं थिए? मौलवी साहब अॻे सालारो व्याज बि कोन लथो, मज़ो घटि आहे। ज़मीन तुंहिंजो ठीको खयो आहे व्याज जो, बिज वठो त बि व्याज ते, भाण वठो त बि व्याज ते। तहां न वठंदा हो, मां दड़ी जी घोसपुर जी ॻाल्हि थो कयां, मतिलबु तहां मोको कावड़ जे त असांखे थो चवे। वरी जे चवेसि व्याज, बिज वरितुई व्याज ते, भाण वरितुई व्याज ते, हे सभु कुझु व्याज ते। मौलवी साहब तोखे ख़बर न आहे, मां तोखे सम्झायां। अबा सम्झाए छा ॻाल्हि आहे? मुंहिंजो त वाणे सां मोह आहे न, भला जेकॾहिं वाणे सां